अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजो पंहिंजो चैनल दूध का दूध पानी का पानी। अॼु असां वटि आहे नई कहानी। जीअं त हर माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू वॾो थी कुझु न कुझु थिए, यानी के को चवंदो आहे डॉक्टर थियां, को चवंदो आहे इंजीनियर थियां, को चवंदो आहे फ़ौज में वञा, को चवंदो आहे पुलिस में वञा, को चवंदो आहे त आऊं मुल्क ते राज करियां। इन हिकिड़ो दोस्त असां वटि हींअर मौजूदु आहे, उन खां पुछा करियूं था त आख़िर जॾहिं हू नंढो हो हुन जी कहिड़ी ख़्वाहिश हुई त हू वॾो थी छा थींदो। अचो हुन खां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं पुछा करियूं। दोस्त भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम। साईं, तव्हां जॾहिं नंढा हुआ त तव्हांजी आख़िर कहिड़ी ख़्वाहिश हुई त वॾा थी तव्हां छा थींदा? सही, मुंहिंजी नंढे हूंदे ख़्वाहिश हुई त आउं वॾो थी ग़रीबनि जी मदद कंदुसि। अच्छा, तमामु सुठी सोच हुई तव्हांजी। पोइ हाणे माशाल्लाह तव्हां वॾा थी विया आहियो, छा पोइ हाणे तव्हां ग़रीबनि जी मदद करियो पिया या न? रुको जरा, सबर करो। तेरा पर गरीब थी वियो